अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां जो पंहिंजो सिमरन यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो। ख़ुदा सिमरन जे नाले सां सोच बहितरीन सिंध जो भलो शाइर ग़ुलाम फ़रीद सुमरे जो हिकु बहितरीन गीत जे लाइ गज़ल खणी आयो आहियां। इंशाअल्लाह ताला अवांखे ज़रूरु पसंदि ईंदी। छा पियो चए, जीअं ईद ईंदे क़रीब ॾिसां थो, परेशान थींदे ग़रीब ॾिसां थो। हिन सिंध जे मिसकीन मारूअड़नि जा ज़ालिमनि जे हथ में नसीब ॾिसां थो। ख़ुदा कंहिंखे बि न ग़रीब करे छॾ, पंहिंजा बि पोइ थींदे रक़ीब ॾिसां थो। मुर्शिद पाण पियो घुमे गाॾियुनि में, रस्तनि ते रुलंदे मुरीद ॾिसां थो। ग़रीब पेट पाले या ईद करे, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि सही थो थिए। ग़रीब पेट पाले या ईद करे, ग़रीबनि जे ग़म में ईद ॾिसां थो। 500 ॾिहाड़ीअ वारो वठे छा? 500 ॾिहाड़ीअ वारो वठे छा? सुमरा सोचींदे फ़रीद ॾिसां थो। जीअं ई ईद ईंदे क़रीब ॾिसां थो, परेशान थींदे ग़रीब ॾिसां थो। अस्सलाम वालेकुम।